हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद वेझो ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़े दौरान भाउ हथां भाउ क़तल थी वियो आहे। ॻोठ मंठार शोरो में झेड़ो थियो, जिते गनी मल्हा डंडा हणी पंहिंजे भाउ नज़ीर मल्हा खे क़तल करे छॾियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया हैदराबाद जो इलाइक़ो कासमाबाद, जिते ॻोठ मंठार शोरो में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थियो, भाउ हथां भाउ क़तल थी वियो आहे। गनी मल्हा डंडा हणी पंहिंजे भाउ नज़ीर मल्हा खे क़तल करे छॾियो। कासमाबाद वेझो ॻोठ मंठार शोरो में ॿारनि जी ॻाल्हि तां ॿिनि भाइरनि में झेड़ो थियो ऐं गनी मल्हा डंडा हणी पंहिंजे भाउ नज़ीर मल्हा खे क़तल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था हैदराबाद में टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, वधीक आगाह कजो, भाउ हथां भाउ क़तल थी वियो आहे, ॿुधाए पियो वञे त ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थियो। बिल्कुल अमीर जी, नसीम नगर जो ॻोठ है मंठार शोरो, उते रात देर सां ॿिनि भाइरनि में ॿारनि जी ॻाल्हि सां झेड़ो थियो। उन दौरान एक भाउ डंडा हणी ॿिए भाउ खे मरणी करे छॾियो। नसीम नगर थाणे जे सिचो ज़ियादुनिवारी जो चवणु आहे त जेको डंडा लॻण सबबु ज़ख़्मी थियो नज़ीर मल्हा पुत्र आरम मल्हा, उनखे घंटी जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते राति देर सां हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। इन जो लाश फौती जो मक़तूल है भाउ नज़ीर मल्हा, उनजो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ पुलिस वारसनि हवाले करे छॾियो आहे। जवाबदार बाबति ॿुधाए पियो वञे त अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। नई इन वाक़िए जो को केस दाख़िल थियो आहे। कासमाबाद जो ई ॻोठ आहे मंठार शोरो, ॿ छोकिरा आहिनि जेके नंढड़ा, उन्हनि में पाण में मामूली ॻाल्हि खां झेड़ो थियो। इहो झेड़ो वॾनि ताईं पहुतो ऐं ॿिनि भाइरनि पाण में मुंहमारी कई इब्तिदाई तौर ते, पोइ डंडा हिक ॿिए खे हयूं। उन दौरान इहो हिकु भाउ जेको आहे ॿुधाए पियो वञे ज़ख़्मी थियो इब्तिदाई तौर ते, उन खां पोइ फ़ौत थी वियो आहे। जी अमीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ इम्तियाज़।